तकरार, है तकरार। अम्मा अम्मा ठीक है ना बाबा बाबा उन्हनि ज़ालिमनि अदा खे गोली हणी मारे छॾियो बाबा। अम्मा इहो तुंहिंजो ख़ौफ़ आहे, इहो ख़्वाबु आहे तो ॾिठो। अलाह ख़ैर कंदो, तुंहिंजे भाउ खे कुझु कोन थींदो। पुट तूं परेशान न थी, अलाह भलाई कंदो। मां रेस सां ॻाल्हायो आहे ऐं रेस सूबेदार सां ॻाल्हायो आहे, पक ॾिनी आहे। अलाह कंदो तुंहिंजो भाउ सुभाणे मोटी ईंदो। तूं परेशान न थी पुट। बाबा तोखे छा लॻे थो त सूबेदार अदा खे छॾाइण में कामयाब थी वेंदो? अम्मा सिजावल खान केॾो बि ॾाढो मुड़ुसु हुजे, पर कानून खां ॾाढो नथो थी सघे। सूबेदार हुन जे मथां वॾो ज़ोर भरियो आहे। वो मजबूर थी तुंहिंजे भाउ खे आज़ाद ज़रूर कराईंदो। खुदा करे बाबा जेको तूं चवे थो ईअं थिए। जेकॾहिं अदा खे कुझु थियो न बाबा, बाबा मां मरी वेंदीमांइ। अम्मा तूं छा थी सम्झी? हिन दिलि में तुंहिंजे भाउ लाइ मूंखे प्यार न आहे? हिन दिलि में वढ था पवनि मुंहिंजी अम्मा, वढ था पवनि। ख़ामोश आहियां, ट्रेन जो मक़सदु इहो न आहे त मां बुज़दिल आहियां। उन ई आसरे में आहियां जेको नवाब खान वाइदो कयो आहे त सुभाणे तुंहिंजो पुटु तोखे मिली वेंदो। अलाह कंदो ईअं ई थींदो, तुंहिंजो भाउ सुभाणे अची वेंदो। पर खुदा न करे सिजावल खान तुंहिंजे भाउ खे नुक़सान पुॼायो त सिजावल खान बि ज़िंदा कोन बचंदो, कोन बचंदो। खुदा कंदो बाबा, अहिड़ा ॾींहं कोन ईंदा। मां इहो मां बि चाहियां थो, पर ज़ालिम ग़रीबनि खे मछराइण ते मजबूर पिया कनि मां। पर जॾहिं ग़रीब सब्र छॾे पंहिंजे हथ में हथियार खयो न, त उन्हनि जो अंजाम पोइ वक़्त जा ज़ालिम कॾहिं बि ॾाढा नथा थी सघनि। सजावल खान हिन महिल ताईं तुंहिंजो शिकार न आयो आहे। अची वेंदो। शींहं जी गुफ़ा में अचणु एतिरो आसान नाहे। थी सघे थो हुन पंहिंजो इरादो मटाए छॾियो हुजे। सलीमा जी हुनजी इहा बि ख़बर पइजी वेंदी त हू केतिरो दिलेर आहे। हाणे त तोखां सवाइ निंड बि नथी अचे वज़ीर। छा तूं हींअर अची सघीं थो? ॿुध भला हकम ज़ादी, तो मूंखे मारण जो प्रोग्राम रखियो आहे। अदा हिन वक़्तु उताक ते आहे। जेकॾहिं सौट निंड में हुजे हा न, मां अचां हलो उताक ते आहे। हू कंहिं वक़्तु बि घर अची सघे थो। अदा अॼु राति घर कोन ईंदो। सौट कंहिं महिल बि घर अची सघे थो। पोइ हुनजो को बि भरोसो न आहे। छा तोखे मुंहिंजी ज़ुबान मथां भरोसो न आहे? हाकम ज़ादी, इहा ॿाराणी त मां कॾहिं न कंदुसि। जेकॾहिं मां घर में अंदरि दाख़िल थियां ऐं पोयां सौट अचे त पोइ ख़बर त छा कयूं? सौट गोली हणण में किहो कोन कंदो। छा डिॼी तूं? हा हा मां डिॼां थो। मूंखे निंड थी अचे, मां फोन बंदि थो कयां। ठीकु आहे? शायदि मूं मां खटो थी चुको आहे, तॾहिं त मिलण खां लाराए थो। सिजावर खान मूं न्यापो कयो हो न त तूं अकेलो हुजजांइ, पोइ ही छो? हे तुंहिंजो राज़ कोन खोलींदा। जेकॾहिं तुंहिंजो राज़ खोलियो न त पंहिंजे हथनि सां हिननि खे मौत जो मज़ो चखराइजांइ। हाणे वे
मां वेहण कोन आयो आहियां, बीठे पेर वापसि वेंदुसि। मूंसां छा तूं हितां ज़िंदा वञी सघी थो? जो एॾी तकड़ थो करी? सिजावल ख़ान, एतिरी मूंखे बि पक आहे त तूं मूंखे नथो मारे सघीं। एॾो भरोसो छो ऐं छा लाइ? सिजावल ख़ान, मां बख़ूबी ॼाणियां थो त तुंहिंजे हथनि जा हथियार ऐं उन्हनि में भरियल बारूद नवाब ख़ान जे ख़िलाफ़ नाकारा बणिजी चुका आहिनि ऐं वाहिद ही कारतूस आहे ही जेको नवाब ख़ान जे सीने मथां हली सघे थो। पोइ उनखे तूं कीअं ज़ाया करणु चाहीं? मूंसा, तूं त मुंहिंजी सोच खां बि वधीक ख़तरनाक निकिती आहे। ॿुधाए, कहिड़ा शर्त खणी आयो आहे? ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त तूं नवाब ख़ान खे झुकाइण जे लाइ मुंहिंजी हर शर्त खे क़बूल करण जे लाइ तयारु थी वेंदे, पर मुंहिंजी गैरत इहा ॻाल्हि गवारा कॾहिं बि न कंदी त मां तुंहिंजे अॻियां शर्तनि जा अंबार लॻाए छॾियां। मूंसां, मां इहो ॼाणा थो त मूंखे छा घुरिजे, ऐं इहो बि ॼाणा थो त तोखे छा घुरिजे। इन लाइ मां शामिल मुंहिंजे हवाले थो कयां। इन ॿाराणीअ जी तो में इहा उमेद कान हुई सिजावल ख़ान। जेकॾहिं शहमीर घर पहुतो न त पोइ हज़ारे वात खुलंदा त शहमीर खे सिजावल ख़ान छो छॾियो ऐं कंहिंजे चवण ते छॾियो। ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजो हित अचणु ज़ाहिर थी पवे ऐं नवाब ख़ान जे मथां शक जूं बिजूं लामारा ॾियणु शुरू कर। इस मूसा, तूं बेफ़िक्र रह। बाक़ी तव्हांखे मुंहिंजे लाइ छा करणो आहे इहो मूंखे वाज़े करण जी ज़रूरत नाहे। सम्झी त विया हूंदो। सिजावल ख़ान, तुंहिंजो इहो मक़सद बि तमामु जल्द पूरो थी वेंदो। हाणे मूंखे इजाज़त। मूंसां हिकु ॻाल्हि पले ॿधी छॾिजांइ त सिजावल ख़ान खे धोखो पसंदि न आहे। जेकॾहिं तो मूंसां धोखो कयो त तूं चङी रीति ॼाणी थो त सिजावल ख़ान धोखे जी सज़ा छा ॾींदो आहे। सिजावल ख़ान, मूसा पाण लाइ मौत त क़बूल करे सघे थो, पर वाइदे ख़िलाफ़ ही कॾहिं बि नथो करे सघे। सम्झी? मां हाणे हलां। चङो। नैना जी मां ॻाल्हि ॿुध, छोरी खे घर खां ॿाहिरि पेर बि रखण न ॾिजां, न त मथो फाड़ींदो साईं। मुंहिंजी कोन ॿुधंदी, तूं पाण हिनखे कमरे में बंदि करे पोइ वञ। जेकर तुंहिंजी ॻाल्हि नथी मञे न त सुभाणे ने छोरी खे कमरे में बंदि करे पोइ बनी ते वेंदुसि। लीमो कमदार मिठो बि आहे त खटो बि आहे। सुभाणे ई छुट छोरीअ खे ॾे ई न, इहो अॼु कदम खणंदे तॾहिं हीअ छोरी सुधरंदी। तौबा तौबा, ये मुंहिंजी मां त मूंसां साड़ में भरी पई आहे। चए थी त हिन जो टंगू भञी करे घर में विहारे छॾियासीं। ईअं ई कबो तॾहिं तूं सुधरंदीअ। अमां हिकु ॻाल्हि त ॿुधाए, मां छा में ख़राबु आहियां? अॼु ताईं तोखे कंहिं ईअं अची चयो आहे त तुंहिंजी छोरी ख़राबु आहे, हिन जा पेर ख़राबु आहिनि? जॾहिं इहे गिलाऊं मिलंदियूं पोइ तूं घर में वेहंदीअ। अमां घर में छो न वेहंदसि, पर शादीअ खां पोइ। छोरी, जहिड़ा तुंहिंजा पेर आहिनि न त तोसां शादी बि कोई कोन कंदो। जेकॾहिं कंहिं मूंसां शादी न कई न, पोइ कुंवारी ज़िंदगी गुज़ारींदसि, पर तोखे मयार न ॾींदसि। कुंवारी ज़िंदगी गुज़ारींदीअ, बाक़ी घर में न वेहंदीअ। ॾिस, जेकॾहिं चांहि आहे त मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो कोप खणी आ। अड़े सालू तुंहिंजा भाग, सॼी दुनिया सुबुह जो कमकार लाइ निकिरे थी, शाम जो घर मोटी थी अचे। हे मूं वारो छोरो,
शाम जो निकिरे थो त सॼी राति गुम, सुबुह जो अखियुनि में पिचूं विझी अचे थो घर में वेहे। सही चयो अथनि त लोक लॾण ते अंधी अॾण ते। बाबा तुंहिंजो इहो क्रोध ऐं ट्रीको कॾहिं बि मूं मथां ख़तम ई कोन थींदो। शुक्र कर अब्बा, शुक्र कर तू अवेल सवेल तो हिन बला जे मुंह चढ़े। मां त सॼो ॾींहुं इहा खट वती वेठी आहियां, न उथण जहिड़ी न घुमण जहिड़ी जो हिन खां टरी वञा। सॼो ॾींहुं मुंहिंजा पुट इहे ॿोल मूंखे था ॿुधणा पवनि, मूंखे था ॿुधणा पवनि। बाबा जो कम आहे घर भातियुनि जो मुंहुं पटण, कंहिंसां बि घटि नथो करे। तौबा तौबा मुंहिंजा मालिक तौबा। ए सभु मूंखे गॾिजी रिछ जी आछी छाड़े फिटो था कनि। इहो न कंहिं ॿुधो न कंहिं ॾिठो। बाक़ी सालू थोरो छा थो ॻाल्हाए ॼण हिन जे दिमाग़ में कोका था लॻनि। बाबा सॼी राति जो मूंखे उजाॻो आहे, मां वञी कमरे में आराम थो कयां। जेकॾहिं तूं ऐं अम्मा न हिन महिल आरज़ी पाण में ठाह कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पर जेकॾहिं मुक़ाबिलो तव्हां जारी रखण था चाहियो न, महिरबानी कजो थोरो काकड़े ते ज़ोर घटि रखिजो। लानत ई खोड़ अथई छोरा। हिते मुंहिंजी ॾाढ़ीअ में तुंहिंजी माउ जा हथ आहिनि, तूं हिनखे मुक़ाबिलो थो सम्झी। खुदाए तरसी करे सॼी उमिरि हिन हथनि सां ख़िदमत कई तमाए, पेर बि धोता तमाए। अलाए छा थो ॻाल्हाए पियो, उहो ॻाल्हाए जेको माण्हू चङो चवनी। हाणे मां ज़ाइफ़ा माण्हू, चङनि जी न्याणी आहियां, चङनि जी। ॾाढ़ीअ जा थो नाला खणे पियो। मूंखे माना मर्द जो बि त मर्द जे सुआरीअ जो बि पंहिंजा प्रकार न ॿुधाए। हल बा खाइण ऐं ॻाल्हाइण में हीअ माई त राजन खे टांडा ॾेई वेठी आहे। बाक़ी कम खां भरो ख़ुदा पुॼंदो हिन माईअ सां। पिट मुहा पिट, सवाइ पिटण जे तोखे ॿियो अचे बि छा थो। पिटी दे न त वरी कहिड़ा मुंहिंजा इलाज कराईंदे। त फाथो हा त अॼु मरे त जिंद छुटे। सोट तव्हां मूंखे यादि कयो। हा लाला, अकबर तव्हां थोरो ॿाहिरि हलो। लाला जोणी खणणी आहे। जोणी खणणी आहे? मूं तव्हांजो मतिलबु न सम्झो। लाला मूं ख़िलाफ़ मुख़बिरी कयो ऐं सूबेदार खे ॿुधायो त शमीर कहिड़े घर में वाड़ियल। सोट तव्हांजे ख़िलाफ़ मुख़बिरी कयां, मूंखे मौत न अचे। छॾियो मज़ाक खे। मज़ाक न आहे लाला, मज़ाक न आहे। जीअं मूं चयो थो मां ईअं कर। आख़िर छो सोट, छो हिन जी ज़रूरत पइजी वई? लाला एॾो गहराई में सोचणु छॾ ॾे। हिन वक़्तु तूं अहिड़ो कमु कर जो सूबेदार जे मथां थोरो थिए, जीअं सूबेदार खे तव्हांजे मथां एतमाद थिए। ऐं वक़्तु आयो त इन सूबेदार खे तव्हांजे हथां जीअं इस्तेमालु कजे। ख़बर नथी पए सोट त मसलो छा आहे जो तव्हां पंहिंजे ख़िलाफ़ मूंखां एॾो वॾो क़दम पिया खणायो? लाला हींअर हर ॻाल्हि ॿी ॻाल्हि में मुंझियल आहे। जॾहिं ॻाल्हियुनि जूं डोरियूं न खुलियूं, सभु ॻाल्हियूं खुली तुंहिंजे साम्हूं ईंदियूं। बाक़ी वक़्त खां अॻु में अजायो सोचे पंहिंजे दिमाग़ जो पार न वधा। बाक़ी इन ते तूं गहरी सोच न रख। मूं बाद इहे घुर पेच तोखे कम ईंदा। लाला मां हिन वक़्तु दुश्मन जी चालुनि में एतिरो त घेरियल आहियां जो मूंखे पाण खे पक न आहे त केॾी महिल बि कंहिं तरफ़ां गोली अची मुंहिंजो कमु तमामु करे सघे थी। लाला मां हिन वक़्तु चाहियां थो त हीअ जेका मुंहिंजी मंडली आहे इहा मूंखां पोइ बि हलंदी रहे ऐं इन मंडली खे हलाइण वारो तूं हुजी। तूं ठीकु आहे सोट, जेको तूं चवीं थो न ईअं ई मां कंदुसि। अधी ॻोठ में के माईअ खे वठी हलंदी या तूं अकेली हलंदी? अदा चई तो ॻाल्हि राज़ में हुजे त पोइ अकेलो ई हलणो पवंदो। हुते जे डॉक्टराणीअ रिपोर्टूं करायूं, जी उन माईअ ॾिठो त
त पोइ छा चवंदी? त चवंदी त रेसणे खे अलाए कहिड़ी बीमारीअ अची वकोड़ियो। पोइ छा चवंदी? सम्झी सदी ड्राइवर गाॾी स्टार्ट कयूं वेठो आहे, अचो त हलो। त पोइ हलो। काॾे वियो हैं? अदा मूसा सां प्रोग्राम हुयो। छा चयो मूसा? अदा मूसे चयो त हिन महिल सिजावल ख़ान सां मिलण ख़तरे खां ख़ाली न आहे। मूसा बि सोट सां नाहे मिलियो त पोइ सोट शमीर खे छो पियो छॾे? छो चयो त सूबेदार खे ॾस ॾे त घर मथां छापो हणी शमीर खे छॾाए वञे? ऐं उन्हनि वरी सोट जे मथां ज़ोर वधायो हूंदो त चई शामिर मां हथ कढो। ऐं जेकॾहिं इहे ज़ाहिर ज़हूर शामिर मां हथ कढे थो त माण्हू सोट जे मथां थुकींदा ऐं मजबूर थी शामिर मां हथ कढी छॾे। पंहिंजी इज़त बचाइण लाइ मूंखे पियो इस्तेमाल करे त सूबेदार सां जूणी हणा। अदा सोट पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ इहो कदम खणे पियो ऐं इन पोयां सोट जो ॿियो को बि मक़सदु न आहे। जेको बि मक़सदु अथसि तमामु जल्द साम्हूं अची वेंदो। बाक़ी तोखे त पक्का न मूसा सोट सां मिली त न आहे वियो? अदा सोट त पक्को इरादो करे छॾियो हुयो मूसा खे मारण जो। ठीकु आहे, तूं घर वञ, मां सूबेदार सां थाणे ते मिली अचां थो। तो छा थो सम्झी? इहो ज़ालिम सजावल ख़ान मुंहिंजे पुट शमीर मां हथ कढंदो जा? भलाई थींदी चाचा। छा तव्हां सजावल सां मिलिया हो? तव्हां परेशान न थियो। चाचा सिजावल ख़ान सां मिलण ईअं सम्झ त मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे। सही थो चई पुट, सिजावल ख़ान वॾो ज़ालिम आहे। इन खां जेतिरो परे रहिजे ओतिरो बहितर आहे। पोइ अदा जो छा थींदो? खणी जो शमीर मथां ज़ुल्म कंदो पर उनखे मारींदो कोन। हा, बाक़ी चोरनि जा नाला वठी थी सघे पोइ छॾेसि। पुट शमीर मुंहिंजो रत आहे, मां उनखे सुञाणा थो। मरंदो मरी वेंदो पर तव्हांजा नाला कतई कोन खणंदो। उनखे नाला ज़ाहिर करणु खपनि चाचा। पुट मालिक भलाई कंदो। मां नवाब ख़ान सां मिली आयो हुनजी उताक ते ऐं उते सूबेदार बि मौजूदु हो। रेस सूबेदार खे सुठी अख ॾेखारी। चाचा रईस मथां मूं ज़ोर रखियो आहे ऐं रईस वॾनि वॾनि ऑफिसरनि खे फोन करे सिजावल मथां बि ज़ोर वधाए छॾियो आहे। ख़ुदा कंदो त ॾींहं ॿिनि में शमीर पंहिंजे घर ख़ैरनि सां मोटी ईंदो। आमीन। पुट सजावल ख़ान सां न मिलण तुंहिंजी मजबूरी आहे, इन जे करे मां तो ते ज़ोर कोन थो रखां। ॿुधो आहे त नवाब ख़ान तुंहिंजी वॾी इज़त कंदो आहे, तूं उनजे मथां त ज़ोर रखे सघीं थो न। चाचा मूं रईस खे चयो आहे पर तव्हां चओ था त वरी बि वञा थो। अॼु वञी रेस सां मिलां थो ऐं उनजे मथां पूरो पूरो ज़ोर थो रखां। इहो तुंहिंजो कुर्ब पुट मूं मथां। चाचा ही जेका तव्हांजे मथां मुसीबत आई आहे न, इहा असांजे करे आई आहे ऐं मूं मथां हाणे इहो फर्ज़ बणिजे थो त हर मुमकिन कोशिश करे शमीर खे छॾायां। पुट ज़ालिम केतिरो बि ताक़तवर हुजे पर हिन धरती ते घणो वक़्तु टिकी नथो सघे। तव्हां बेफ़िक्र थियो चाचा, तमाम जल्द सिजावल जो अंत ईंदो। अरे छोरा ॾियो हाल अहवाल। छा थो वहे छा थो वापरे, न हाल न हवाल। तव्हां वारे सोट सिजावल जी कंहिं धोती धोती आहे अञा बगल में मुंहुं हयो वेठो आहे। अबा अञा त मूं बगल में अथसि। नवाब ख़ान सोट जित मिट्टी पलित करे छॾी। घणा हाणे ख़ुशि न थियो, वॾो ॾाइण अथव ॾाइण। ॾिसिजो न इहो नवाब ईअं घुमाए फेराए हिनखे अहिड़ो पट ते हणंदो न
जो अथनि पैरनि माइटनि खां बि कोन मिलंदो आहे केरु। सभु वॾा आया आहिनि असांजे लाइ रुॻो, असां जहिड़ो ॾोहो कयो हुजे न कंहिंजो। अमां जा त मलाखड़ो मतल आहे, ॾिसूं त छा थो थिए। सिजावल त वॾो दाण आहे अमीना, पर अॻियां बि नवाब अथसि, नवाब राकास आहे राकास। हा ऐं एतिरो वठि सोलो बि कोन ॾींदुसि। हेॾी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी, असांजी ज़िंदगी में अहिड़ा कई मसला पैदा थिया, हा असां कॾहिं कुझु करे सघियासीं या सिजावल खे कॾहिं कुझु थियो हो जो हाणे थींदुसि? चई सच थी अमीना, जॾहिं न इहो नओं DSP बालाज खान आयो, जंहिं संदसि इहो ओताक ते सिजावल खे 3 ॾींहं उबतो टंगे छॾियो हो। असां सोचियोसीं त सिजावल मां हथु कढंदो त वञी मसीह ते वसाईंदो, पर न, पर ईअं लॻो त ॼण भाऊ जी पुत जी अञा ख़ासि लथी न आहे। पर एॾो चालाक जो उन्हनि ॾींहंनि में उन DSP खे मेण करे छॾियईं, ऐं उहो DSP रातियुनि जूं रातियूं संदसि ओताक ते कंजरूं नचाईंदो ऐं ॿकरियूं कुहाईंदो रहियो। बाबा सभु पैसे जो कमाल आहे, पैसे जो। हा पुट, तो वारो सोट बि वॾो आड़ी काप आहे। पैसो वहाइण त पंहिंजी जाइ ते, पर पैसो कमाइण बि ॼाणे। अड़े हो तूं जेकॾहिं इहे गुर तूं उनखां सिखी आहे न, त तूं मां त अलाए किथे हुजूं हा। इहे गुर मूं न सिखिया त छा थियो, इहे गुर त मूं वारा छोरा ई सिखंदा। बाबा अञा त पंहिंजे सौट जे चालाकनि खे असां सम्झो ई न आहे। हर ॻाल्हि असां खां राज़ में रखंदो आहे, पोइ असां हुनखे कीअं सम्झूं? लाला हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कान थी अचे त आख़िरकार तूं पंहिंजे सॻे सोट सिजावल सां गद्दारी करणु छो थो चाहीं? वकार साहब, असांजे राह जो वॾे में वॾो कंडो सिजावल खान, जेकॾहिं हुनखे रस्ते तां हटाइण में कामयाबु वञा थो न, त ॿियो केरु आहे जेको मूंखे मुंहिंजी मंज़िल ते पहुचण खां रोके सघे? त पोइ इहा बि ख़बर हूंदई त हिन गद्दारीअ जो अंजाम तुंहिंजे लाइ छा थींदो? अंजाम जो तॾहिं सोचियां हा वकार साहब, जॾहिं तो मथां भरवसो न हुजे। तूं ॿुधो कोन अथई त फिफड़ न गोश्त ऐं पुलिस वारो न दोस्त, पोइ बि एॾो भरवसो? तो मथां दोस्त सम्झी तोते भरवसो न आहे करे। मूंखे ख़बर आहे वकार साहब, तो मथां ज़ोर पइजी वियो आहे शमीर खे आज़ादु कराइण जो। लाला तुंहिंजे ॻाल्हियुनि मां हाणे मूंखे ईअं थो महसूसु थिए त तूं इन क़ाबिल बणिजी वियो आहीं जो तुंहिंजे सोट सिजावल खे हटाए उन जाइ ते तोखे आंदो वञे। मां त हुन क़ाबिल बणिजी वियो आहियां वकार साहब, पर लॻे थो त तव्हां सोट सिजावल खे हटाइण जे हक़ में न आहे, छो त तव्हांखे तव्हांजो हिसो घरे वेठे मिले थो, ईअं? ॾिस न लाला, ॿियो केरु उनखे हटाइण जे हक़ में हुजे या न हुजे, पर मां बज़ाते ख़ुदि इहो चाहियां थो त हाणे सिजावल जो कमु तमामु थियणु घुरिजे। हुनजो कारण? उहो इन करे जो सिजावल खान जा वास्ता हाणे मथे थी विया आहिनि ऐं उहो असांखे गाहब कोन थो विझे। पर पहिरें ईअं कोन हूंदो, उहो असांखे साईं साईं कंदे थकबो बि कोन हो, पर हाणे त ईअं थो लॻे ॼण त हू असांजो बाला ऑफिसर हुजे ऐं इहा ॻाल्हि हाणे असांजे हाज़मे खां गरी थी चुकी आहे। हिन कम में मां तुंहिंजो साथ ॾींदुसि, पर हा मुंहिंजो नालो राज़ में रहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।